अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मैं नाम टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी मां हां फराशा। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान ख़िलाफ़ फ़ौजी ऑपरेशन अॻु में शुरू करणु घुर्जे हा। ईरान ख़िलाफ़ पाबंदियूं कामयाब आहिनि। तेहरान मुआहिदो करणु चाहे थो। पाबंदियुनि सबबि ईरान तेल विकिरो नथो करे सघे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त पाक भारत जंग में 11 जहाज़ किराया विया हुआ। जंग रोकाइण ते पाकिस्तान जे वज़ीर आज़म मुंहिंजी तारीफ़ कई। पाकिस्तान ऐं चीन विच में मफ़ाहमती यादाश्तनामनि ऐं मुआहिदनि ते सहियूं। तक़रीब में सदर आसिफ अली ज़रदारी जी शिरकत। सैयद कासिम नवीद कमर, शर्जील मेमण, अली संदरई ऐं ॿिया शरीक। तामीराती मशीनरी, सिहत जे शोबे ऐं मेडिकल टेक्नोलॉजी जे हवाले सां मुआहिदनि ते सहियूं कई वयूं। तक़रीब में पाक चीन 75 साला दोस्ती तबदल हिकु दस्तावेज़ी फिल्म पिणु ॾेखारी वई। हुकूमत ॿीहर पेट्रोल ₹6.51 फ़ी लीटर महांगो करे छॾियो। अॻ में वाद बाद पेट्रोल जी नई क़ीमत ₹399.86 फ़ी लीटर मुक़रर। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में ₹19.39 वाध। नओं अघु ₹399.58 फ़ी लीटर मुक़रर। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल मथां लेवी में ₹3.86 लात। डीज़ल ते लेवी में ₹28.96 फ़ी लीटर लागू। सिंध ऐं बलूचिस्तान जा इलाइक़ा शदीद गर्मी जी लपेट में। जाम शोरो शहीद बेनज़ीराबाद, सागर ऐं ॿियनि शहरनि में गर्मी पद 4 खां 6 डिग्री सेंटीग्रेड वधीक। मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में अॼु मौसम गरम ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान। जीवानी में 46, तुरबत में 44, तादू में 42, नवाबशाह हैदराबाद में 41 डिग्री गर्मी पद रिकॉर्ड। कराची में होटल अंदर झेड़ो, गंबटवासी नौजवान गोलियूं हणी क़त्ल। गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में ग्राहकनि में ॾंद चकबाद झेड़ो थी पियो। ख़ानगी गार्ड जी फायरिंग, 22 वरनि जो नजीब मेमण मारिजी वियो। होटल मालिक ऐं गार्ड समेत 6 ॼणा गिरफ़्तार। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। कंदकोट में तेज रफ्तार ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, नींगर ऐं नौजवान फौत। इंडस हाईवे ते न्यू सब्जी मंडी भरिसां हादसो। फौतुनि में अवेस ऐं रशीद मलिक शामिल। हादसे में हिकु नींगर ज़ख़्मी। फौतुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद बासनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त मोटरसाइकिल सवार शादी जी तक़रीब में वेंदे हादसे जो शिकार थिया। लाड़काने में नौजवान नारी मुबैना तौर फाहो खाई ख़ुदकशी करे छॾी। नज़र पाड़े में 25 वरनि जी मुर्क खोखर, घरू अणबणता ज़िंदगी जो अंत आंदो। पुलिस हिकु औरत सुमेरा ख़ातून, फयाज़ अली, सनाउल्ला ऐं नियाज़ खे हिरासत में वठी छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच करे मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। शिकागो जी शहीदनि खे भेटा लाइ सॼी सिंध में रैलियूं। लाड़कानो, शहदादकोट, बदीन, सागर ऐं जैकाबाद में रैलियूं कढी वयूं। कंदकोट, शाहपुर जहानिया, हाला, नसीराबाद ऐं बाडर में भी रैलियूं। कोरबा, वेहड़की, वगन, फरीदाबाद, तंगवानी, दिगड़ी, डोकरी, कुंडरी, राधन ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढी वयूं। पौरियतनि समेत सियासी समाजी पार्टियुनि जा कारकुन शरीक। पौरियतनि जी उजरत वधाइण, बुनियादी हक़ ॾियण ऐं सहूलियतूं फराहम करण जो मुतालबो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। लाड़काने में चिंची ड्राइवर सरापा एहतजाज। गाॾियूं बीहारे मुज़ाहिरो, टायरनि खे बाहियूं। कंदकोट में जमायत इस्लामी जे सॾ ते एहतजाजी रैली कढी वई। हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। गाज़ी अहमद में शहरी रोडनि ते निकिरी आया। पेट्रोल अघनि में वाध वापसि वठण जो मुतालबो।